दोस्तों जी त तव्हां मूंखे सुञाणो था ऐं तव्हांजो पंहिंजो डोनाल्ड ट्रम्प ऐं असां वटि अॼु उहा निभागी शख़्सियत मौजूदु आहे जंहिंजो तव्हांखे बेसब्री सां इंतज़ारु हुयो साईं इमरान ख़ान साहिब जे सिंध जी ॿेड़ी ॿोड़ी ऐं उनखां सिवा आसिफ़ ज़रदारियन अचो त गॾिजी थुक बुॼो कयूं था ऐं तव्हांजी मुलाक़ात इमरान ख़ान सां करायूं था छो त मुंहिंजो हुजती आहे तो हाणे बिना के देर जे तव्हांखे मिलायूं था इमरान ख़ान साहिब सां। अस्सलाम वालेकुम। मोहबतूं जीअं त तव्हां ॾिसो नाज़रीन इन मूंखे वेहारे मुड़ी केॾी बेइज़ती कई लाइक़ु हुई पोइ बि मां नाराज़ कोन थियो इन जे करे त मुल्क जी ॿियनि बि ॿेड़ी ॿोड़ी आहे रुॻो हिकिड़ो मां हुकूमत में न आहियां ॿिया बि हुकूमत में आहिनि जेके बि आया आहिनि उन्हनि कहिड़ा हुकूमत खे पटका बदिराया आहिनि। सिंध जी हालत तव्हां ॾिठी एयरपोर्ट में कहिड़ी हालत थी हुई सिंध जी केरु वारिस बि कोन थियो उन वेचारी जो। हाणे मुंहिंजी बि दिलि जी तमन्ना कुझु इहा आहे त कुझु पैसा आऊं बि हथु कए ढिग करे रखां ऐं मूंखे कमु अचनि बाक़ी दड़ी ॼणंदड़ियुनि जो कमु ॼाणे बसि ॾिठी बेहारी संगत। अबा नाज़रीन तव्हां ॿुधो ही जेके इमरान ख़ान ॻाल्हियूं कयूं इहे मेन मसइलो हिन जो न आहे इहो पंहिंजो हाल आहे जे पाण अगरि हिननि खे गटर मां खणी पाण अर्श ते चाढ़ियो आहे हाणे कुर्सी ते वेही ठिग था करनि रोब था करनि महांगाई था करनि अगरि इन जो नुक़सानु कंहिंखे थियो त उहो अव्हांखे सोचो जे नथा सोचो त वञी खॾ में पओ मुंहिंजो छा आहे पिणंदा रहो।